लीडर टीवी जे प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे दानिश्वर जनाब अमान अल्लाह शेख साहब सां जारी आहिनि। अमान अल्लाह शेख साहब हाणे 6 महीननि खां पोइ अवल त तव्हांखे इलेक्शन कराइण जो ख़्यालु छो थियो? त तव्हां डेमोक्रेट आहियो। हाँ, मां डेमोक्रेट। ठीकु थियो। हाणे पोइ पार्टी में इन इलेक्शन कराइण खां अवल तव्हां था चओ त हफ़ीज़ पीरज़ादे खे PNP में शामिलु करायो। साल कहिड़ो आहे इहो? 89 जी। माना हाणे इन में 84 सिंध नेशनल फ्रंट बि पूरो थियो आहे, हा न? हा। ऐं पोइ वरी हीअ आयो आहे PNP में। PNP में हिनखे वठी केरु आयो? कुटी साहब। ठीकु। कुटी साहब ऐं ॿिया हुन सां गॾु उहे ॿिया केरु आहिनि? शाम अमन शाह, यूसुफ मस्ती ख़ान मरहूम, इहे सभई वठी आया। मां तव्हांखे अञा थोरो वाज़े करे थो ॿुधायां पियो त हिननि तइ करे छॾियो त अमान लाइ खे स्पेस मिले थो पियो। सॼो बलूचिस्तान मूंसां गॾु हुयो। अच्छा। KPK मूंसां गॾु हो, पंजाब मूंसां गॾु हो, मसइलो सिंध में हो। तव्हांखे तजुब लॻंदो त मां पार्टीअ जो चीफ ऑर्गेनाइज़र आहियां, सिंध कन्वेंशन थो थिए, उते था चवनि त अमान लाइ सिंध जो मेंबर ई कोन्हे को। अमान लाइ पार्टीअ जो मेंबर ई कोन्हे को सिंध चैप्टर जो। ऐं जॾहिं कन्वेंशन में इहा ॻाल्हि आई, मरकज़ी कन्वेंशन में इहा ॻाल्हि आई, त हिन ते सभ खां घणे में घणी रिज़ेंटमेंट सरदार सनाउ लाइ ज़हरीअ कई हुई, असांजे कामरेडनि न कई हुई। पार्टीअ जो चीफ ऑर्गेनाइज़र ॿियो बिस्मिल्लाह काकड़ पार्टीअ जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे, उहो न आहे। इहा कहिड़ी तव्हां हरकतूं था वेठा कयो? तव्हां पार्टीअ खे केॾांहुं वठी वेंदव? जॾहिं इहो फ़ैसिलो थियो त हाणे फ़ैसिलो इहो पियो थियो त जेकॾहिं बीज़न पार्टी जो सरबराह थींदो त अमान लाइ जनरल सेक्रेटरी थींदो। नवाब असलम वारनि जो ख़्यालु हो त अमान लाइ कंटिन्यू करे सदर बि इहो थिए पियो। बहरहाल इहो सॼो ईअं पियो हली। उते जेको आहे हिननि हफ़ीज़ पीरज़ादे खयां मां पोइ हिते थियुमि, मूंखे हिन रांदि में अचिणो न आहे। थियो इहो त हफ़ीज़ पीरज़ादो आयो ऐं 6 ॾींहं हफ़ीज़ पीरज़ादो आयो ऐं सेंट्रल कमेटी जी पहिरीं मीटिंग में बीज़न पंहिंजा सदारती पावर जेके आहिनि हफ़ीज़ पीरज़ादे खे ट्रांसफ़र कया। पोइ त बीज़न वारा बि उन सां गॾु हुआ न, हिन जो मतिलबु आहे इहो ठही वियो न त सेंट्रल कमेटी जी बि कोटिया में ॿिए ॾींहं ते मीटिंग थी। उते इहा ॻाल्हि थी त सभिनी एहतजाज कयो त बीज़न छा थो वेठो करे, हीउ छो थो करे पियो। उनजो अॻिते हली थियो त 6 या 12 महीननि जे अंदरि पार्टी टुटी, पीरज़ादो ग्रुप धार ठहियो। अच्छा, PNP में बि ईअं थियो? हा साईं। ओके। 6 महीना लाचार, हिकिड़े पासे ना बीज़न जो ग्रुप, ॿिए पासे ना हफ़ीज़ पीरज़ादो ग्रुप, 2 ग्रुप ठहिया ऐं इतां ई PNP जो ज़वाल शुरू थियो। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि थी त मूंखे बीज़न दावत ॾिनी त अचु कराची मीटिंग। मां वियुमि उन मीटिंग में, शायदि मूं वटि फ़ोटो बि गयो, पर मूं चयो मां आख़िरी दफ़ो आयो, मां गिरोहबंदी जी सियासत जो क़ाइल ई न आहियां। देन आई हैव लेफ्ट। हलो अञा कोइटा खां बि वरी पोइ हिते था अचो। हाणे जेको पहिरियों कन्वेंशन थियो त तव्हांखे माना फीलिंग थी वई पीरज़ादे साहब जे अचण जे करे त तव्हांजो तख़्तो ऊंधो थींदो। हा, ठीकु थियो। तख़्ते ऊंधे करण में केरु केरु हो? शाम अमन शाह, ॿियो यूसुफ आगा ज़फ़रुल्लाह शाहीन, हा, ॿियो एजाज़ जतोई, मरहूम एजाज़ जतोई साहब। हा, ये सभई हुया। कमर राजपर तव्हां सां गॾु? कमर राजपर त शाम अमन शाह जी टीम जो माण्हू आहे। ऐं वसाण? इस्माइल वसाण न्यूट्रल। अच्छा। ऐं BM कुटी बि ज़ाहिर आहे उहो त मास्टर माइंड कयो हुनजी अराइवल खे। हफ़ीज़ पीरज़ादे जो छा ख़्यालु हो? को यादि आहे तव्हां? मूंखे ईअं लॻे थो पियो, मां वटि सबूत कोन्हे को। ओचितो हफ़ीज़ जो अचणु, वरी पार्टीअ जे उहिदे ते बीहणु, वरी उहो पार्टीअ जो स्प्लिट थियणु, त मूंखे ईअं थो सम्झ में अचे त वास्तेदार अमलदारनि हिनखे मोकिलियो। अच्छा। त PNP हाणे जेको आहे पंहिंजे पेरनि ते थी बीहे पई ऐं PNP डेमोक्रेट प्रोसेस में वञे थी पई, तंहिंजे करे तूं भली शामिलु थी। हाणे पोइ कोइटा कन्वेंशन थियो, पोइ बीज़न पंहिंजा इख़्तियार ॾिना, पोइ PNP थी वई 2 हिसा। तव्हां गिरोहबंदी वारी पॉलिटिक्स खे कई ख़ुदा हाफ़िज़। बिल्कुलु। हाणे पोइ तव्हां छा कयो?
उन खां पोइ मां डॉक्टर तक़रीबन 94 ताईं बि न 97 ताईं मुकमिल टाइम वकालत खे पाण खे ॾिनो, पॉलिटिक्स जे वेझो न रहियो। माना पंहिंजे पर्सन उन में अची वियो। ईअं वेंदो हुअमि कचहरी ठीकु आहे। करणु, बाक़ी एक्टिव पॉलिटिक्स में न रहियुमि। उन में मूं ॼण फ़ैसिलो कयो त मूं पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी फैमिलीअ खे, पंहिंजे ॿारनि खे टाइम ई न ॾिनो आहे। उन्हनि कहिड़ो ॾोह कयो मुंहिंजे करे त उन्हनि खे नुक़सानु थिए। पोइ इन में पंहिंजे सॼी फैमिलीअ खे तालीम ॾियणु, ॿियूं शयूं, इहे सभु कमु करे वरितो। 97 में असां वरी सिंध डेमोक्रेटिक पार्टी ठाहीसीं। फोरम खे कन्वर्ट कयोसीं पार्टीअ में। यूसुफ उनजो सरबराह थियो, यूसुफ लगारी साहब। यूसुफ लगारी, काज़ी अबरार थियो जनरल सेक्रेटरी, ऐं मां थियुमि वाइस प्रेसिडेंट। जोयो साहब सीनियर वाइस प्रेसिडेंट थियो, मां जूनियर वाइस प्रेसिडेंट थियुमि। इहा सॼी 97 में ठही तयारु थी। उन में कुझु दोस्तनि जो ख़्यालु हो त डेमोक्रेटिक फोरम खे ईअं रहणु ॾियो, पर असांजो ख़्यालु हो त पॉलिटिकल गैप आहे, उन पॉलिटिकल गैप खे भरिजे। पर डेमोक्रेटिक फोरम बि अॻिते हली अडेमोक्रेटिक रवैयनि जो शिकार थियो ऐं घणो वक़्तु न हली सघियो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हाणे तव्हां पाकिस्तान मां आयो सिंध में, हा, लेवल जे हिसाब सां, ठीकु, ऐं हिकिड़ो डेमोक्रेटिक फोरम आहे जंहिंजी मंशता थी आहे सेंसस जे मामले ते, जाम सादिक जे वक़्त में, ईअं। हा, पोइ तव्हांखे ख़्यालु थियो आहे त हाणे सिंधी माण्हू तव्हांखे वॾी लिफ्ट था कराइनि ऐं तव्हांखे हीअ पार्टी ठाहिणु खपे, गैप बाय। न, इहा मूंखे ख़ुशफ़हमी न हुई। न हुई, न, पर अमाला साहब गैप कहिड़ो? पीपल्स पार्टी हुई, बेनज़ीर हुई, अल्टरनेट कोन हो, आल्टरनेट गैप। ठीकु आहे। मूंखे इहा ख़ुशफ़हमी कोन हुई त का ही डेमोक्रेटिक पार्टी वॾा जेके आहिनि से के छाल ॾींदी। पर मां पियो चवां त कंहिं न कंहिं नमूने पॉलिटिकली सर्वाइव कयूं त जीअं अॻिते वधी सघूं। मुंहिंजे ज़हन में इहा जेका ॻाल्हि मुंड खां वठी रहियल आहे त सूबाई सियासत पाकिस्तान में असां कंहिंजा न कंहिंजा पुछल टकाऊ थी था सघूं पिया, पर मुल्कगीर सियासत में असीं पंहिंजो स्टैंड पाण वठी था सघूं पिया। हाणे SDP या सिंध डेमोक्रेटिक पार्टी, उनजो जेको फॉर्मेट तव्हां था ॿुधायो, हिकिड़े मिंट ख़ुदा तरसी कयो। जोयो साहब हिकिड़े तमामु वॾी मनसब ते प्रेसिडियम में सदारती मजलिस में त विहारण जहिड़ो माण्हू आहे त हीअ असांजी सिंध आहे। हेॾो वॾो माण्हू आहे इल्म अदब काबरी में। उन खां तव्हां उन एज ग्रुप में बि तव्हां पॉलिटिक्स पे कराई या उनजो सिर्फ़ु नालो पे इस्तेमालु? नालो। ठीकु। हाणे पॉलिटिक्स में एक्टिव माण्हू यूसुफ लगारी, अमानुल्लाह शेख, ॿियो पंहिंजो काज़ी अबरार काज़ी साहब। ठीकु। 2 वकील, हिकु इंजीनियर, 3 हलो अॻिते ॿिया? ॿियो सिंध में असां सेटअप नओं ठाहियोसीं पे, उन में ख़ालिद इक़बाल मेमण जेको पीपल्स पार्टीअ में MNA, इहो पहिरियों असां सां शामिलु थियो। असां इहे नेटवर्क ठाहींदा पिए वियासीं। ठीकु। ॿियो? पर उहो इन जे करे न हली सघियो। न, नाला ॿुधायो न, त मां नाला त ॾिसां। मूंखे ॿिया नाला नथा अचनि। हा, इन इक़बाल ई थिए अचे, इक़बाल मूंसां पाण ॻाल्हाए शामिलु थियो हो, मूंखे इन जे करे थो यादि अचे चङी तरह इक़बाल जो नालो। सेटअप इन जे करे न हली सघियो उते बि अडेमोक्रेटिक रवैयो। न, पर तव्हां जुमो 8 ॾींहं ऐं हिकु 2 चोकड़ियुनि जा माण्हू, उहे बि पाण में जेकॾहिं डेमोक्रेट न आहियो त पोइ तव्हां त कुझु न आहियो न। एज़ अ इंडिविजुअल थो अॻु में ॿुधायां त मां अमानुल्लाह शेख डिस्कस नथो कयां, मां रवैयो थो डिस्कस कयां। मां यूसुफ लगारी या जोयो साहब डिस्कस नथो कयां। हा, रवैयो इहो छा हो? असां अच्छा, तव्हां में को वॾेरो बि कोन्हे? मसइलो इहो आहे, इन ते था अचो। इन जो बैकग्राउंड इहो आहे त डॉक्टर साहब, मां तव्हांजे आॾो अमानुल्लाह जेको वेठो आहियां, मां डेमोक्रेसी जी दावा थो कयां, पर मुंहिंजो पस मंज़र जेको आहे सो ज़रई समाज जो आहे। ठीकु थियो। जमहूरियत इन ज़रई समाज जे पैटर्न में जेको आहे सर्वाइव ॾाढो ॾुखी कंदी आहे। ठीकु आहे। असां मां अक्सरियत जेका आई सा ज़रई समाज मां आई, त असां नाले में डेमोक्रेट्स हुयासीं, पर असांजा रवैया जेके आहे से तक़रीबन जेको आहे
पार्टली चयोसि सेमी चयोसि असांजा फ्यूडल हूंदा हुआ, त मुंहिंजी ॻाल्हि वधीक ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि खे वधीक अहमियत ॾियो, न त मां रुसां थो पियो। इहे डेमोक्रेटिक पार्टी में रवैया ॾिठा। त हीउ जेको तव्हां सुवाल था पुछो न, इहो असांजी पंहिंजी ज़हनी जेका आहे इर्तिका न चऊं इख़्तिरा गड़बड़, उहा ज़हनी गड़बड़ जो इहो इज़हार हुयो। त असीं उन नमूने डेमोक्रेट्स न थी सघियासीं जंहिं नमूने डेमोक्रेसी थींदी आहे। अमाला साहब, तव्हांजे मुशाहिदे में, तव्हांजे मुशाहिदे मूजिबि सिंधी माण्हुनि जे दिमाग़ी निज़ाम में जीअं त बैकग्राउंड में ज़रई सिस्टम वेठो आहे, इन करे उन ज़रई सिस्टम शहरी सिस्टम सां मिली हिकिड़ी गड़बड़ कई आहे। ठीकु आहे, जंहिंजे करे न हिन जा रहियासीं न हुन जा रहियासीं वारो किसो थो थिए। असां दावा डेमोक्रेट जी था कयूं, पर बैकग्राउंड में मूंसां वेठो माइंड सेट आहे। ठीकु आहे, मां ईअं था चऊं, मां त चवां इन माइंड सेट जी तब्दीली लाइ तव्हां सम्झो था त असांखे उहा सदी खपे, 2 सदियूं खपनि, साल खपनि, या इहो ईअं ई हलंदो आहे, सिंधी माण्हू ईअं ई आहिनि बसि? मां हिते हिकिड़ी पर्टिनेंट क्वेश्चन आहे इहो। हा, मां तव्हांखे हिकिड़ी किताब जो रेफरेंस थो ॾियां पियो। सिविल सोसाइटी जेका थींदी आहे उहा पंहिंजो पैगाम, सिविल सोसाइटी जेका आहे सा उन सोसाइटी ॾे मोकिलींदी आहे जेका स्टेगनेंसी जो शिकार हूंदी आहे, जमूद हुजे। पर सिविल सोसाइटी जो वरी हिकिड़ो ॿियो अलमियो थींदो आहे। सिविल सोसाइटीअ में वरी हिकिड़ो मोतबरीअ जो मर्ज़ बि हूंदो आहे। असां सुपर आहियूं, असां सिविल आहियूं, हीअ जेके वेठा आहिनि ॼट ॼामोट, इन्हनि खे अकुल कोन्हनि खे इहो गैप आहे हिन वक़्तु। हिन वक़्तु जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हायां थो त इहो आहे त हिकिड़ी सियासत असांजी टूल प्लाज़ा जे परे पासे आहे, मलिर टूल प्लाज़ा जे परे पासे आहे, ॿी सियासत हिते आहे। जेसिताईं इन जी एमलगमेशन नथी थिए सियासत जी, तेसिताईं हिते इहो गैप भरिजी नथो सघे पियो। मां हिते हिकिड़ी किताब जो तव्हांखे अॻो बि चयुमि, हाणे बि थो, इंडियाज़ एडवेंचर आहे, T.L. वासवाणीअ जो किताब, 1920 में या 18 में छपियो आहे इहो किताबु। उन में हुन ख़ूबसूरत अंदाज़ सां हिन माण्हूअ ॾसियो आहे त बाबा सिविल सोसाइटी ठहंदी कीअं। उन सिविल सोसाइटीअ में हुन उहे शयूं डिस्कस कयूं हुन जेके अॻिते हली जमशेद मेहता, GM सैद, ॼेठमल परसराम सभिनी उन्हनि ते कयो अमल। GM सैद ऐं जमशेद मेहता केरु आहे? सिविल सोसाइटी जा, कराची जा माण्हू आहे। ॼेठमल परसराम कराची जो हुओ, हैदराबाद जो। इन नमूने करे हुननि पहिरियों तजुर्बो हारी कमेटी ठाहिण जो कयो, जंहिंमें ही जेके जमशेद मेहता जहिड़ा माण्हू बि शामिलु थिया, त होॾां हारी वर्कर बि शामिलु थिया, बहराड़ी जा माण्हू थिया। हिकिड़ो सुठो तजुर्बो हो। उहो तजुर्बो वरी अॻिते हली ओतिरो फल न करे सघियो। त अॼु जॾहिं मां तव्हां सां थो ॻाल्हायां त इहा जेसिताईं गैप न भरिबो ऐं इनखे गैप केरु भरींदो? डॉक्टर साहिबु, अवां मिडिल क्लास, ॿिए कंहिंखे ताक़त ई कान्हे। उहो किथे? उहो मिडिल क्लास हिन वक़्तु सम्झो त फ्लैक्चुएशन जे पीरियड मां गुज़रे पियो। अञा बि हिकिड़ो ॿियो मां टेक्निकल लफ़्ज़ कॾहिं कॾहिं तकीर में इस्तेमालु कंदो आहियां, सूडो मिडिल क्लास तव्हां वटि अची वियो आहे। उहो सूडो मिडिल क्लास इहो आहे त मुंहिंजी पुॼाए पीड़ ॿियनि जी पटिजाए पार, पर इहो अची वियो आहे। हाणे इन ग्रूमिंग मां माण्हू निकिरे। मसलन हिन वक़्तु मीडिया जे करे, मीडिया पावरफुल आहे अॻे जे मुक़ाबले में। मीडिया हिकदमि का बि अहिड़ी ग़लती थिए थी उनखे पिन पॉइंट थी करे पई। मसलन सिंध में वॾे में वॾी जेका आहे जेका असांजे लाइ अज़ाब आहे सा आहे करप्शन में तव्हांजो कामोरो, तव्हांजो पॉलिटिकल माण्हू सभई इन्वॉल्व आहिनि, पर उन्हनि सां रखत नथी करे। अॼु बि तव्हां अख़बार खणी ॾिसंदव त बाबा 50,000 पूणियूं कणिक जूं, केरु फलाणो डायरेक्टर पंहिंजो मक्सी साहिबु आहे, उहो कंहिंजो माण्हू नादर मक्सीअ जो माण्हू। इहे सभई शयूं एक्सपोज़ पियूं थियनि उन पासे जंहिं पासे असांखे वञिणो आहे। असांखे कीअं आहे त जॾहिं इहो जेका आहे पंहिंजी पीक पॉइंट ते पहुचे, तॾहिं असां चऊं त असां ई मुतबादिल। असांजे हथनि ते ॾिसो त को कारो दाग़ आहे, असां का ग़लती कई आहे, सिर्फ़ु थोरा माण्हू बि मिली पिया न, इहो छप्पर खॼी पवंदो। साईं जो ख़्यालु आहे त हिकिड़ो कूड़ो नकली ऐं लुॾंदड़ लमंदड़ मिडिल क्लास आहे, इनखे पंहिंजे प्रॉपर पेरनि ते बि बीहणो आहे, साफ़ बि थियणो आहे। हिकिड़े नंढी साई खां पोइ मिलूं था, साईं को पुछंदासीं त
त सिंधी मिडिल क्लास आहे छा।